नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल की क़ीमतुनि में वाध सबब मीरपुर ख़ास चरेवासी पिण सिरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल गफ़ार लगारी जी हिन रिपोर्ट में। हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल जो बम करायो। हिकु ई वक़्त में 65 रुपया तेल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। हिते जी जेका आवाम आहे उहा सख़्तु मुश्किलातुनि खे ॿोड़े रही आहे। अचो त हिते जे शहरनि सां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उनजो छा चवणु आहे, हू जेका वफ़ाक़ी हुकूमत का आहे उनका कहिड़ो मुतालबो कनि था। शयूं बि अॼु ख़ुदि ऑटोमेटिकली वधी वेंदियूं आहिनि। इन करे असांजो मुतालबो इहो आहे त पेट्रोल खे जेको आहे न घटि में घटि 150 रुपए ते आंदो वञिजे। वफ़ाक़ी हुकूमत सां त फौरी तौर ई जेको रेट वधायो आहे न इहो घटि कयो वञे। जेकी शइ घटि करणु खपे, पेट्रोल घटि करणु खपे, हर शइ घटि थिए, ग़रीब माण्हू थोरो मथे वञे। ग़रीब त सफ़ा ख़तमु थी वियो न, ग़रीब खे त सफ़ा माना मारे छॾियो हिननि। मज़दूर जेके ड्राइवर आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि वफ़ाक़ी हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो आहे जेका 65 रुपया जेका तेल जी क़ीमतनि में जेका वाध कई वई इनखे फिलफोर घटायो वञे। छाजे करे 65 रुपया तेल जी वाध सां गॾु जेके खाइण पीअण जूं जेके शयूं आहिनि उन्हनि में वाध थींदी। जेका ग़रीब आवाम जेका आहे हीअं जेका सख़्तु मुश्किलातुनि खे मोड़े रही आहे। जेके ग़रीब मज़दूर इन्हनि आला हुकाम खां इहो ई मुतालबो कयो आहे, वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त फिलफोर जेका 65 रुपया तेल जी जेका क़ीमत वधाई वई आहे, फिलफोर जेको बिल आहे उहो वापसि वरितो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल गफ़ार लगारी, SS न्यूज़।